अॼु वरी सिंध असेंबली में कुझु अहिड़ो मनाज़र नज़र आयो, हिक ॿिए खे गारियूं बि ॾिनियूं वयूं, ताना बि ॾिना विया, गारगंद बि थियो, ग़लति बि ॻाल्हायो वियो। क़ौमी असेंबली में पाण ॾिठो, बलूचिस्तान असेंबली में कल सफ़ा बख़्तरबंद गाॾियूं घिड़ी वयूं। पंजाब असेंबली में बि ट्रेलर हुआ। असां वटि बि बजट वारे ॾींहुं बि थियो। अॼु बि को कंहिंखे गॾे पियो चए, को ॿियो कुझु चए पियो। अलाए हीअ गॾे के वीचारे जानवर खे छो था विच में आणीनि? हीअ जेके जानवरनि जे हुकूक जी तंज़ीमूं आहिनि, आख़िर उहे छो नथी गॾे जो केस विढ़नि? त भई तव्हां गॾे छो था चओ? आख़िर कीअं साबित थियो आहे त गॾे जेको आहे उहो जेके बि जंहिं बि मोज़िज़ मेंबर खे जेको बि मोज़िज़ मेंबर इहो ख़िताब ॾिए पियो, हू गॾे जी क्वालिटी ते कीअं पूरो लहे थो? इहो थोरो हिकिड़ो सुवालु आहे, हिकिड़ो बहस थियणु खपे समाज जे अंदरि। हीअ जेको असांजे पार्लियामेंट में गॾहनि ते एतिरो घणो इसरार थिए पियो, ऐं इहो मतिलबु गॾहनि पारां जेको आहे हिकिड़ो नुक़्तो रखणु चाहियां थो त भई आख़िर जानवरनि जा बि हुकूक हुजनि था। आख़िर छो चयो वञे थो त भई मोज़िज़ मेंबर कंहिं बि ॿिए मोज़िज़ मेंबर खे गॾे छो थो चए? सो ॾिसो, असेंबली जा माहौल इहे ई रहणा आहिनि। हाणे मुख़्तलिफ़ थ्योरीज़ ठहनि थियूं त साईं हीअ जेको ऐवाननि में जेको आहे अहिड़ो माहौल पैदा करे जेको आहे पोइ हीअ कुझु जमहूरियत जे ख़िलाफ़ु साज़िश थिए पई। ऐं नथो सम्झां, मूं बार बार चाहियां थो त हीअ मूंखे को जमहूरियत जे ख़िलाफ़ु साज़िश नज़र नथी अचे, बल्कि इहे मुतहरिक ऐवान सम्झा वञनि था, जंहिंमें थोरो घणो ज़िंदगी नज़र अचे थी। कोई हिक ॿिए खे हा थोरो ॾिसण में त मज़ो अचे, न त बोरिंग क़िस्म जी तकरीरूं केरु ॿुधंदो? त को कंहिंखे छा पियो घटि वधि थो ॻाल्हाए त पोइ हिकिड़ो ॿुधण में रवाजु अचे थो। उहे बि सिंध जे आम माण्हुनि जो या पाकिस्तान जे आम माण्हुनि जो जी सिहत ते को असरु नथो पए त हिननि असेंबलियुनि में कहिड़ी गुफ़्तगू थिए पई, छाकाणि त हुननि जी ज़िंदगी ते त हू हिकिड़ो जेको नोटिफिकेशन जारी थिए थो त पेट्रोल जेको आहे 3 रुपया महांगो थी वियो, उन्हनि लाइ उहो कमु काफ़ी आहे। सॼी तव्हांजी क़ौमी असेंबली में बहस, घटि वधि, गारगंद, धिका था मुका, इहे सभु हिकिड़े पासे आहिनि। ऐं हिकिड़ो जेको आहे नोटिफिकेशन त पेट्रोल 2 रुपया 3 रुपया 4 रुपया महांगो थी वियो, हुननि जी ज़िंदगी ते उहा शइ असरु करे थी। बिजली महांगी थी वई, उहा शइ असरु करे थी। हेतिरा माण्हू बेरोज़गार थी विया, उहो असरु करे थी। सो लेकिन असेंबलीज़ बहरहाल विश के ही वधीक रेलेवेंट थियनि।